इज्जत लथे खां पोइ ख़ैरात करण कहिड़े कम जी। दोस्तो हिकिड़े मौलाना जो गुज़र सफ़र जनाज़ा वेंजारण, नमाज़ पढ़ाइण ऐं क़ुरान बख़्शाइण ते हो। हिक दफ़े खेसि कमाई कान थी हुई ऐं घर में तंगी हुअसि। पाड़े में हिकिड़ो अणपढ़ियो नौजवान रहंदो हुअसि जंहिं वटि हिकिड़ो गाबो हुयो। मौलाना जी नज़र फिलफोर वञी उन गाबे ते पई। ॿिए ॾींहुं सुबुह मर्दान जो वञी उन नौजवान जे दर ते सॾु ॾिनई। नौजवान घरां निकितो, चयईंसि राति तुवारो पीउ मरिया तो मूंखे ख़्वाब में नज़र आयो। खेसि थल ॿधी चवण लॻो त हूअं त वीचारो हुरनि जे विच में ख़ुशि हो, पर ओचितो अलाए केॾां तुवारो गाबो अची निकितो ऐं खेसि उखियुनि ते अची खयाईंसि। ड्रिकाए ड्रिकाए वीचारे जो बुंड ई कढी छॾियईं, जंहिंमें संदसि पटको बि लही वियो। बहरहाल किसो कोता पीर ज़ोर हुयसि, जिन अची छॾायुसि। सामत में आयो त मूं ते नज़र पयसि। ॾिसंदे ई चवण लॻो त जॾहिं खां मूं वारे पुट इहो गाबो धारियो आहे तॾहिं खां मूंसां इहा नाफ़त आहे। मूं वारो पुट मिलई त न्यापो कजांइसि त पीउ जी अज़ाब मां जान छॾाए ऐं इहो गाबो राहे ख़ुदा में ख़ैरात करे छॾ। नौजवान ॿुधण शर्ती ॻाल्हि जे तह ताईं पहुची वियो ऐं चयईंसि त मौलाना ॻाल्हि ॿुध, बाबे जी इज़त लहणी हुई सा त लही वई। मुला खे मुला वारे लहजे में जवाबु ॾींदे चयईं त इज़त लथे खां पोइ ख़ैरात भला कहिड़े कम जी। मतिलब त मुसीबत अचण खां अॻु ख़ैर ख़ैरातूं करणु घुरजनि। घोड़ो चोराइण बाद तंबेले खे तालो हणण मां भला कहिड़ो फ़ाइदो। उमेद कजे थी त हीअ वीडियो बि तव्हांखे ज़रूरु वणी हूंदी ऐं पंहिंजे दोस्तनि सां शेयर बि कंदव।